गीबत कन था, चुगली कन था, ऐब जोई कन था। ये बुराइयों ये गडो गड गलतियों मौजूद आहिनि। अमल कई उतां गीबत कई, उन्हें अमल के ज़ाया कई, अमल कई उतां चुगली खोरी कई, माण्हुनि खे पाण में विराई, मुनाफ़िक़त वारो तरीक़ो इख्तियार कई त अमल ज़ाया थी वियो। अमल कई उन खां पोइ ऐब जोई कई, रब्बुल आलमीन नाराज़ थी वियो, अमल ज़ाया करे छॾी। अमल कई उन खां पोइ गीबत, हर वक़्त हर मजलिस में गीबत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए 60 साल जी ज़िंदगी वॾी अहम तरीन हदीस आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। गौर कजो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आज़रल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन उन शख्स जो उज़्र क़बूल कोन कंदो क़यामत जे ॾींहुं जंहिंखे रब्बुल आलमीन 60 साल जी उमिरि ॾिनी हुजे। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी महकम तंज़ीलिही व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्दो सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामईन, बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम दोस्तों, बुजुर्गों, ईस्वी साल 2023 शुरू थी चुको आहे। कुछ माण्हुनि जो चवण इहो आहे त ही असांजो साल न आहे, इहो अंग्रेज़नि जो साल आहे ऐं असांजो साल कमरी साल आहे जंहिंखे हिजरी तारीख़ चयो वेंदो आहे। इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते सही बि मञी वञे, उन जे बावजूदि ज़िंदगी जा ॾींहं ज़रूरु घटि थिया आहिनि। चाहे ईस्वी साल नओं शुरू थिए या हिजरी साल नओं शुरू थिए, ज़िंदगी मां 300 खां वधीक ॾिहाड़ा घटि थी चुका आहिनि ऐं मौत ॾे वेझड़ाई थी वई आहे। ज़िंदगी आहिस्ता आहिस्ता ख़त्म थींदी वञे पई। छा कयोसीं गुज़िश्ता साल में, अॻिते छा करिणो आहे, इन हवाले सां मजमूई तौर ते को फ़िक्र नज़र नथो अचे त इहा सोच हुजे, इहो फ़िक्र हुजे त ज़िंदगी ख़त्म बि थिए, साल जो कैलेंडर चेंज थींदो वञे थो, पर मुंहिंजी ज़ात में कहिड़ी चेंजिंग आई आहे, कहिड़ी तब्दीली आई आहे। दीन जे हवाले सां मूं केतिरी तरक़ी कई आहे ऐं केतिरो मूंखे नुक़सानु पहुतो आहे। वक़्त जो ख़लीफ़ो उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह, वॾो मारूफ़, उन जी ख़िलाफ़त आहे, बनु उमैया जो ख़लीफ़ो। उन जो दौर ईअं ई हो जीअं उमर रज़ी अल्लाह तआला जो दौर। वॾी अज़ीम हस्ती आहे। फरमाए तो इन्नल लैल वन्नहार यअमलानी फ़ीक फ़अमल फ़ीहिमा, त ॾींहुं ऐं राति तोखे इस्तेमालु पिया कनि, उहे त गुज़री वेंदा, ॾींहुं बि गुज़री वेंदो, राति बि गुज़री वेंदी। फ़अमल फ़ीहिमा, तोखे घुर्जे त तूं उन्हनि खे इस्तेमालु करीं, उन्हनि जे ज़रिए पंहिंजे आमाल में इज़ाफ़ो करीं।
न ॾींहुं कंहिंजो इंतज़ारु कंदो, न राति कंहिंजो इंतज़ारु कंदी, न साल कंहिंजो इंतज़ारु कंदो। इहे गुज़रंदा वेंदा पंहिंजी रूटीन जे मुताबिक़। रोज़ नओं सिज तुलू थींदो, मग़रिब में ग़ुरूब थींदो, ज़िंदगी घटि थींदी वेंदी। तव्हांजो क़बर भेड़े थी वेंदासीं, पर हिन ज़िंदगी में असां छा कमायो? इमाम इब्नुल क़य्यिम रहमहुल्लाह वक़्त जो मुहद्दिस आहे, इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह जो शागिर्द रशीद आहे। फरमाए थो त नेमत जूं टे क़िस्मूं आहिनि। हिकिड़ी नेमत उहा आहे जेका हासिल थी चुकी आहे, कंहिं बि शख़्स वटि का अल्लाह जी नेमत आहे, हासिल थी चुकी आहे, उन मां फ़ाइदो बि हासिल करे थो, उनजो शुक्र बि अदा करे थो। ॿी नेमत जी क़िस्म इहा आहे जो हासिल न थी आहे, उन लाइ कोशिशि बि करे थो, जिदोजहद बि करे थो त उहा नेमत मूंखे हासिल थी वञे, पर अञा हासिल कान थी आहे। टी नेमत जी उहा क़िस्म आहे जेका हासिल आहे, जेका इंसान वटि मौजूदु आहे, अल्लाह जे तरफ़ां उहा नेमत उनखे मिलियल आहे, पर इंसान पाण उन खां लाशऊर आहे, बेशऊर आहे, उन जे बारे में सोचे कोन थो, उन जे बारे में फ़िक्र नथो करे। उहा नेमत ज़ाया बि थिए, मिलियल आहे, मौजूदु बि आहे, पर इंसान गौर ई नथो करे त ईअं थो सम्झे त मूं वटि आहे ई कान, लाशऊर आहे। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पढ़ण लॻा ऐं फरमाइनि त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, निअमतानी मग़बूनुन फ़ीहिमा कसीरुम मिनन नास। ॿ नेमतूं अहिड़ियूं आहिनि जिन ॿिनि नेमतुनि खां घणा माण्हू खसारे में आहिनि, घणा माण्हू गाफ़िल आहिनि, उन मां फ़ाइदो हासिल नथा कनि। अस्सिहत वल फ़राग़, उहे ॿ नेमतूं, हिकु सिहत आहे जेका अल्लाह जी तरफ़ां नेमत आहे, ऐं ॿी फ़राग़त आहे जेका अल्लाह जे तरफ़ां नेमत आहे। इहे ॿई नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके हर इंसान खे मिलियल आहिनि, नेमतूं मिलियल आहिनि, पर इंसान उनजी क़दुरु नथो करे, उन खां बेशूर ऐं लाशूर आहे, परवाह नथो करे, उहे नेमतूं ज़ाया पियूं थियनि। असां ॾिसूं केतिरा माण्हू सिहतयाब आहिनि, पर पंहिंजी सिहतयाबी जी ज़िंदगी में गुनाह, बुराइयूं, बुछड़ायूं उहे कम कंदा, नेकी जा कम कोन कंदा। ऐं केतिरा माण्हू आहिनि जेके फ़ारिग़ थींदा आहिनि त पोइ फ़ुज़ूलियात में लॻी वेंदा आहिनि, रांदि में लॻी वेंदा, जुआ में लॻी वेंदा, शराब नोशी में लॻी वेंदा, ग़ीबत में लॻी वेंदा, चुगलखोरी में लॻी वेंदा, ऐब जोई में लॻी वेंदा। उन फ़राग़त में न अल्लाह जो ज़िक्र, न दीन जी का ख़िदमत। हालांकि ॿई नेमतूं वॾियूं अज़ीम नेमतूं आहिनि, इन जो क़दुरु उन्हनि खां पुछिजे जेके बीमार आहिनि या जिन खे फ़राग़त न आहे, एतिरा मशगूल ऐं मसरूफ़ आहिनि, उन्हनि खां पुछो त फ़राग़त केॾी वॾी नेमत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रामीन अहादीस जे अंदरि दुनिया जे हवाले सां, आख़िरत जे हवाले सां कई फ़रामीन अहिड़ा मौजूदु आहिनि जंहिंमें तरग़ीब ॾिनी वई आहे त दुनिया मां फ़ाइदो हासिल कयो। दुनिया इम्तिहान जे लाइ मिली आहे, ज़िंदगी इम्तिहान जे लाइ, इम्तिहान जी तयारी जे लाइ आहे। सभु कुझु इनखे न सम्झो त जेको कुझु करिणो आहे इन में करिणो आहे, अॻिते कुझु न आहे। इहो त मुल्हिदनि जो अक़ीदो आहे, बेदीननि जो इहो अक़ीदो आहे त जेको कुझु करिणो आहे दुनिया में करिणो आहे। अॼु असां सभिनि जी कैफ़ियत, असां पंहिंजी कैफ़ियत, ॿियनि जी कैफ़ियत, इंसानियत खे ॾिसूं त हर को दुनिया में मसरूफ़ आहे, एतिरे क़दुरु मसरूफ़ आहे जो हुनखे नमाज जो बि टाइम नथो मिले। ॿिए माना में त उन सभु कुझु दुनिया खे सम्झंदो आहे। जेकॾहिं आख़िरत खे अहमियत ॾे आहे त दुनिया हुनजे लाइ का अहमियत न थिए रखे, दुनिया जे पोयां एतिरे क़दुरु मसरूफ़ न थिए आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमाया, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह
वल तंदुर नफ्सुम मा कद्दमत लिगद। ए ईमान वारो परहेज़गार इख्तियार कयो, अल्लाह खां डिॼी वञो। हर शख्स के ॾिसणु घुरिजे, तज़कियो करणु घुरिजे, पंहिंजो मुहासिबो करणु घुरिजे त अॻिते लाइ उन छा मोकिलियो आहे। मां क़दमत लिगत, जेका अचण वारी ज़िंदगी आहे, अॻियां जेका ज़िंदगी जो मरहलो आहे, ज़िंदगी ख़त्म थी आख़िरत आहे, क़बर आहे, उन जे लाइ छा गॾु कयो अथसि। हर शख़्स खे सोचणु घुरिजे, साल ख़त्म थियण खां न बल्कि रोज़ाना उनखे इहो सोचणु घुरिजे, फ़िक्र करणु घुरिजे त अॼु जे ॾींहं में मूं छा कमायो ऐं छा मूं नुक़सानु कयो। वत्तकुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तामलून। अल्लाह रब्बुल आलमीन वरी फरमायो इन आयत में, हिकिड़ी आयत में ॿियो दफ़ो अल्लाह खां डिॼो, परहेज़गारी इख्तियार कयो। अल्लाह साईं ॼाणे थो, उनखे इल्मु आहे, उहो आलिम ख़बीर आहे, उनखे ख़बर आहे त तव्हां कहिड़ा अमल पिया कयो। उन रब खां डिॼी वञो, गाफ़िल न थी वञो, दुनिया में ग़र्क़ न थी वञो, बल्कि पंहिंजे रब के याद कयो, परहेज़गारी इख्तियार कयो, गुनाहनि खां परे थियो, नेकी वारी ज़िंदगी गुज़ारियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन। फरमायो त पंजनि शयुनि खे गनीमत समझो, वॾो इनाम समझो, वॾी नेमत समझो। जंहिं वटि इहे पंज शयूं आहिनि, समझो त उहो वॾो, उन ते अल्लाह जी महिरबानी आहे, अल्लाह जी नेमत आहे। शबाबक क़ब्ल हिरमिक, सभ खां पहिरीं ॻाल्हि त पंहिंजी जवानी खे बुढ़ापे खां पहिरीं गनीमत समझो, नेमत समझो। जवानी अमल करे वठो, जवानी में नफ़ली रोज़ा बि रखणु को मसलो न आहे, जवानी में फ़र्ज़ी रोज़ा बि रखणु को मसलो न आहे, जवानी जे आलम में जिहाद फ़ी सबीलिल्लाह करणु को मसलो न आहे, जिहाद लाइ बि निकिरी वेंदो। पर जेसीं ताईं उमिरि घटि वधिजे नथी, बुढ़ापो नथो अचे, उन खां पहिरीं तयारी करे वठो, जवानी मां कुझु फ़ाइदो हासिल करे वठो। ग़िनाउक क़ब्ल फ़क़्रिक, पाण फरमायो त फ़क़ीरी अचण खां पहिरीं तवंगरी में फ़ाइदो वठो। तवंगर आहे, माल दौलत त सभु कुझु अथसि, मोहताज कोन्हे अल्लाह जी ज़ात खां सवाइ, दुनिया वारनि जो मोहताज न आहे, माल दौलत अथसि। इन माल दौलत के दीन में संभाल करे, ईअं न थिए सुभाणे हथ खाली थी वञनिसि, का शइ न हुजेसि, पाण बि माण्हुनि खां पियो घुरे, फ़क़ीरी जो आलम उन ते अची वञे, उन खां पोइ छा दीन जी ख़िदमत कंदो जॾहिं पाण वटि ई कुझु कोन अथसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन ई हदीस में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर में फरमायो, हयातक क़ब्ल मौतिक, पंहिंजी ज़िंदगी के मौत का पहिरीं गनीमत समझो, नेमत समझो। अल्लाह से ज़िंदगी ॾिनी आहे, वॾी नेमत आहे। इन ज़िंदगी में सुठा अमल करे वठो, पंहिंजे रब के राज़ी करे वठो। ज़िंदगी केॾी हुजे, 60 साल जी ज़िंदगी वॾी अहम तरीन हदीस आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, गौर कजो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आज़रल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन उन शख्स जो उज़्र क़बूल कोन कंदो क़यामत जे ॾींहुं जंहिंखे रब्बुल आलमीन 60 साल जी उमिरि ॾिनी हुजे। 60 साल जी अल्लाह से उमिरि ॾिनी, उज़्र क़बूल कोन थींदो त नमाज़ छो कान पढ़े, को उज़्र ॿुधाए, का वजह ॿुधाए, का मजबूरी ॿुधाए, नेक अमल छो कोन कई, का मजबूरी ॿुधाए, पंहिंजे रब के राज़ी छो कोन कई, का मजबूरी ॿुधाए। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, जंहिंखे मूं 60 साल उमिरि ॾिनी आहे उनजो को उज़्र क़बूल कोन थींदो, उनजे लाइ का बि मजबूरी उन ॾींहुं क़यामत ॾींहुं कमु कान ईंदी। 60 सालनि में हू पंहिंजे रब के राज़ी कोन करे सघियो, सुठा अमल कोन करे सघियो, नेक अमल कोन करे सघियो, त अञा उनखे कहिड़ी ज़िंदगी खपे। इन हदीस में मालूम थियो त 60 साल का मामूली ज़िंदगी न आहे, बड़ी ज़िंदगी आहे। 17-18 सालनि में जवानी, उन खां पोइ अंदाज़ो लगायो 43-44 साल
उहे मिलन था जेके जवानी पाए उन खां पोइ बुढ़ापो पाए उन खां पोइ बि कंहिंजी उम्र वधे थी। जी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस में आहे त मुंहिंजी उम्मत जूं अक्सर उम्रूं 60 खां 70 ताईं हूंदियूं, उन खां पोइ को न को वधी बि सघे थो। हाणे हज़ारे अरबनि जी तइदाद में इंसान आहिनि, पर अक्सरियत 60 ऐं 70 साल जे विच में उन्हनि जी फौतगी थिए थी, ज़िंदगी ख़तम थी थिए। पर रब्बुल आलमीन उन खां अॻे इहा क़ैद लॻाए छॾी हिन उम्मत जी उम्र जे मुताबिक़ त उम्र मिली 60 साल। पैगंबर फरमायो 60 साल ताईं उम्र हूंदी मुंहिंजी उम्मत जूं, 60 या 70 जे दरमियान अक्सर व बेशतर ओतिरी उम्र मिली आहे, एतिरो वक़्तु मिलियो आहे, टाइम मिलियो आहे, सभु कुझु मिलियो आहे, सिहत मिली आहे, फरागत मिली आहे। उन खां पोइ पंहिंजे रब खे राज़ी न करे सघियो। रब्बुल आलमीन फरमायो आज़र अल्लाह, अल्लाह से उनजो अमल, उनजो को बि उज़्र, उनजी का बि मजबूरी क़बूल न कंदो क़यामत जे ॾींहुं। शख्स रब्बुल आलमीन के छा जवाब ॾींदो? हेतिरी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ जेकॾहिं अल्लाह जे साम्हूं हिसाब किताब जे लाइ अचे, पोइ रब्बुल आलमीन के जवाब न ॾेई सघे, सवालनि जो जवाब न ॾेई सघे। ज़िंदगी गुज़ारण महिल सोचणु घुरिजे त अल्लाह जे साम्हूं हिसाब किताब ॾियणो आहे। सहाबा इकराम जी ज़िंदगियुनि ते क़ुर्बान वञूं। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु नमाज पढ़ाइन था, मगरिब जी नमाज। साहबा फरमाइन था जेॾी महिल इहा आयत पढ़ियूं यौम यक़ूमुन नासु लिरब्बिल आलमीन, क़यामत जे ॾींहुं माण्हू पंहिंजे रब जे साम्हूं बीहंदा, हिसाब किताब शुरू थींदो। सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु इमामत कराईंदे बेहोश थी करे मुसल्ले ते किरी पवनि था। जेॾी महिल होश अचे थो त इहा ख़बर कान हुई त मूं क़ुर जी कहिड़ी आयत में पढ़ी। एतिरे क़दुरु अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डपु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे, अल्लाह जो रसूल आहे, पर पाण छा फरमायो अना अतकाकुम लिल्लाही, ऐं तव्हां सभिनी खां वधीक पंहिंजे रब खां डिॼांदो, रब्बुल आलमीन खां डिॼांदो। मुंहिंजी ऐं तव्हांजी कहिड़ी हैसियत आहे? असांजा अमल ॾिसो, बुरायूं ॾिसो, जेके बि मामलात असांजा दुनिया जा, ईअं थो महसूसु थिए त असांखे पंहिंजे रब जो को बि ख़ौफ़ न आहे। सालनि खां साल तब्दील थींदा वञनि था। 2022 बि गुज़री वियो, 23 शुरू थी वियो, इहो बि गुज़री वेंदो, पर कहिड़ी मुंहिंजी प्लैनिंग आहे? इन साल में मूं दीन जे लाइ कहिड़ो वक़्तु कढियो आहे, या मूं सोचियो आहे त पोइ साल में मुंहिंजूं हेतिरियूं ख़ताऊं हुयूं, मूं ही गुनाह कयो, मूं ही ग़लती कई, उन खां तौबा ताइब थियां थो। 23 में ज़िंदगी सम्झो नई शुरूआत मूं कई आहे, अमलनि वारी ज़िंदगी गुज़ारींदुसि, नेकी वारी ज़िंदगी गुज़ारींदुसि। को सोचियो या ख़्यालु कयो वियो आहे? जॾहिं साल तब्दील थो थिए, राति जो थी करे फटाका वॼाइनि था ऐं माण्हुनि खे परेशान कनि था, तंग कनि था। साल जी इब्तिदा एतिरे क़दुरु भयानक आहे, एतिरे क़दुरु ख़राबु कई थी वञे त उन शख़्स जे राति जो साल ख़तमु थियो आहे, ज़िंदगी घटि थी आहे, ख़ुशियूं पियो मल्हाए। उन जो साल अॻियूं कीअं गुज़रंदो? उन जो अॻियूं साल कीअं गुज़रंदो जे शुरू में ई फुज़ूलिया सां साल शुरू कयो आहे? ईअं न त ज़िंदगी जो साल घटि थी वियो आहे, अफ़सोस हुजे, ग़म हुजे, पंहिंजे रब खे यादि कजे। साल शुरू थियण खां अॻे रब्बुल आलमीन का दुआऊं घुर्जन, तौफ़ीक़ जूं दुआऊं घुर्जन, नमाज जे लाइ दुआऊं घुर्जन, अमल ऐं नेक साले जे लाइ दुआ घुर्जे रब्बुल आलमीन का। त अल्लाह साईं ही साल गुज़री वियो, इन में कई कमियूं कोताहियूं थियूं। अल्लाह 2023 में मूंखे बहितरीन इंसान बणाइजा, तुंहिंजी इबादत करण वारो बणाइजा। जेकॾहिं बहितरीन सोच हुजे, जेकॾहिं जज़्बो बहितरीन हुजे, रब्बुल आलमीन तौफ़ीक़ ॾेई छॾींदो आहे। पर जेकॾहिं जज़्बो ई सही कोन्हे, नीयत ई सही कान्हे, पंहिंजो शौक़ु न आहे, त रब्बुल आलमीन उनखे दुनिया में अञा ढील ॾींदो आहे त अञा करे वठे, जेतिरो करिणो अथसि करे वठे। पोइ हिसाब किताब जे ॾींहुं हिसाब थींदो त फ़िलहाल साल शुरू थियो तो वॾियूं ख़ुशियूं पिया मल्हायूं। साल में कयो छा आई? कहिड़ी तो नेकी कई जो ख़ुशियूं पिया मल्हाई? कहिड़ो तो नेक अमल कयो साल में जो ख़ुशियूं पिया मल्हाई, मिठाइयूं पिया विराई, माण्हुनि खे गॾु करे मजलिसूं पिया लॻाई? कहिड़ो तो अमल कयो? अल्लाह रब्बुल आलमीन पुछंदो, साल गुज़री वियो छा कई?
हर एक ॾींहं जे बारे में, हर एक लम्हे जे बारे में सवाल थींदो। अॼु ॾींहुं कीअं गुज़रियो, लम्हो कीअं गुज़रियो। दुनिया जा तुजार ॾिसो, ताजिर ॾिसो, सभिनि ताजिरनि खे गॾु कयो। हर ताजिर साल ख़त्म थियण खां पोइ हिसाब किताब कंदो आहे, दुनियादारी जो हिसाब कंदो। तिजारत जेका करे पियो उन में हिसाब कंदो त केतिरो नुक़सानु थियो आहे, केतिरो फ़ाइदो थियो आहे, केतिरो नुक़सानु थियो आहे, केतिरो फ़ाइदो थियो आहे। मुलाज़िमनि खे घुराईंदो, उन्हनि खां पुछंदो त हिन साल में छा कयो अथव, फ़िलहाणे कमु सही कोन कयो हिन साल में, महिनत कान कई, उनखे फ़ारिग़ कयो, नओं को माण्हू आणियो। अहिड़े तरीक़े सां मुकमल साल जो चेक कयो वेंदो आहे त छा कमाई, छा ज़ाया कई। इहो साल जो तिजार इंतज़ाम कंदा आहिनि, बाक़ाइदा तौर ते हिसाबो किताब कंदा आहिनि। पर रब्बुल आलमीन फरमाए थो क़द अफ़लह मन तज़क्का व क़द ख़ाब मन, क़द अफ़लह मन तज़क्का, फरमाए तहक़ीक़ कामयाब उहो थी वियो जे पंहिंजे नफ़्स जो हिसाबो किताब कयो। माल ऐं दौलत जो त हिसाब किताब हर को करे पियो। नंढड़ो दुकान हूंदुसि त साल में सोचींदो त मूं केतिरो कमायो, केतिरो नुक़सानु कयुमि, हिन दुकान खे बंदि कयां या अञा चालू कयां त अञा हलायांसि। पर जेॾी महिल पंहिंजे नफ़्स जे मुहासिबे जी ॻाल्हि अचे थी, को बि मुहासिबो करण जे लाइ तयारु न आहे। क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। रब्बुल आलमीन फरमायो कामयाब उहो थी वियो जे मुहासिबो कयो, जे पंहिंजे पाण खे बार बार चेक कयो, साल खां पोइ न बल्कि बार बार चेक कई त मूं कहिड़ा अमल कया आहिनि, कहिड़ियूं नेकियूं कयूं आहिनि। ॾींहुं गुज़रे थो, राति जो हुनजो फ़िक्र हुजे त ॾींहं में मूं नमाज़ पढ़ी आहे, ॾींहं में मूं सदको कयो आहे, ॾींहं में मूं ख़ैरात कई आहे, ॾींहं में को नफ़िल रोज़ो रखियो आहे, ॾींहं में को नफ़िल पढ़ियो आहे। इहे सॼी सोच राति जो हुजणु घुरिजे। जेकॾहिं कमी थी वई आहे, कोताही थी वई आहे, राति जो उथी करे पंहिंजे रब खे यादि करे अल्लाह साईं हिन ॾींहं में मूंखां कमी कोताही थी वई, मूंखां गुनाह थी वियो, मूंखां लग़्ज़िश थी वई, अल्लाह साईं मूंखे माफ़ फरमा। ॿिए ॾींहं जी इब्तिदा सुठे तरीक़े सां करे। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुन फिद दुनिया का अन्नक गरीबुन औ आबिरु सबील, दुनिया में अजनबी थी करे गुज़ारियो या रस्ते ते हलंदड़ मुसाफ़िर, राह वारो मुसाफ़िर जेको सफ़र करे पियो उन वांगुरु गुज़ारियो। हीअ ज़िंदगी जेका इहा रस्तो आहे, इहो आख़िरत जे लाइ तयारी आहे, ईअं ज़िंदगी गुज़ारियो। उन खां पोइ सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला जो कौल वॾो मारूफ़ आहे। फरमाए तो इसा अस्बहत फला तंतज़िर मसा व इज़ा अमसैत फला तंतज़िर सबा खुद मिन सेहतिक लिसकमिक व मिन हयातिक लिमौतिक। फरमाए त जेकॾहिं सुबुह थिए थी तुंहिंजी, शाम जो इंतज़ारु न कर, नेकी करे वठि। मौक़ो मिलियो अथई, जेकॾहिं मौक़ो आहे नेकी जो, नेकी करे वठि। जेकॾहिं तो शाम तोखे थी वई आहे ऐं अॻियां ज़िंदगी जी का ख़बर न आहे, सुबुह जी का ख़बर न आहे, सुबुह जो इंतज़ारु न कर, शाम जो मौक़ो मिलियो अथई नेकी करे वठि। ईअं न चओ त सुभाणे खां शुरू कंदुसि, शाम खां शुरू कंदुसि। ख़ुज़ मिन सेहतिक लिसकमिक व मिन हयातिक लिमौतिक, पंहिंजी सेहत वारी ज़िंदगी मां हासिल करे वठि बीमारी जे लाइ। ईअं न थिए जो बीमार थी पई पोइ नेकी न करे सघी, अमल न करे सघी, रब खे राज़ी न करे सघी। व मिन हयातिक लिमौतिक, ऐं पंहिंजी ज़िंदगी मां आख़िरत जे लाइ तयारी करे वठि, मौत जी तयारी करे वठि। ईअं न थिए जो ज़िंदगी ख़त्म थी वञी पोइ बि चई त यक़ूल रब्बी लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब, ए अल्लाह थोड़ी मोहलत ॾे जो आउं कुझु करे वठां, नेकी करे वठां, सदको करे वठां, ख़ैरात करे वठां। फरमाए न न, तयारी कर, शाम ते शाम जो मौक़ो अथई करे वठि। जेकॾहिं सुबुह जो मौक़ो मिलियो अथई नेकी करे वठि, नेकी खे मुआख़र न कर। का ज़िंदगी जी ख़बर न आहे, ज़िंदगी एतिरे क़द्र भरोसो न आहे। मुंहिंजे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेॾी महिल आउं साह खणां थो, वापसी साह जी मूंखे का बि गारंटी न आहे। सहाबा खे सवाल कयो अल्लाह जे रसूल ज़िंदगी ते केतिरो भरोसो अथव? सहाबा मुख़्तलिफ़ मिसालूं ॾिनियूं। पाण फरमाए मूंखे एतिरो भरोसो कोन्हे, जेकॾहिं मुंहिंजो साह अंदरि आउं साह खणां थो वापसी साह ईंदो या न, एतिरो मूंखे ज़िंदगी ते भरोसो न आहे। छो जो हिन जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे।
इन करे साल जो इंतज़ार न कजे, सुबह जो इंतज़ार न कजे, शाम जो इंतज़ार न करे। नेकी जो मौक़ो मिलियो आहे नेकी करे वठो, उहो मौक़ो वापसी मिले या न मिले। उन ई हदीस में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सेहत के गनीमत ॼाणो बीमारी खां पहिरीं। अज़ीज़ साथियो, ये साल पिया तब्दील थींदा, असांखे पंहिंजी तब्दीली जो सोचणु घुरिजे, मुहासिबो करणु घुरिजे, तज़कियो करणु घुरिजे त छा कयो अथऊं। छो जो अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं बीहणो आहे, अहकमुल हाकिमीन जे साम्हूं बीहणो आहे, हिसाबो किताब थींदो, को मामूली कमु न आहे। फरमाए अनल मलिक अन दयान, आऊं बादशाह या रब्बुल आलमीन तो फरमाए अन दयान, आऊं वॾो सख़्त हिसाब करण वारो आहियां, वॾो सख़्त हिसाब करण वारो आहियां। इहे न आहे तो थोड़ी घणी में जान छुटी वेंदी, न फरमाए अन दयान, आऊं वॾो सख़्त हिसाब करण वारो आहियां। कुछ माण्हू जो चवणु हूंदो आहे त गुनाह थिए पियो, बुराई थिए पई, अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अल्लाह गफ़ूर रहीम आहे, त पर अल्लाह जी हर सिफ़त ते नज़र रखो, हर सिफ़त ते, सिर्फ़ु हिकिड़ी सिफ़त ते न। गफ़ूर रहीम आहे, बख़्शण वारो आहे, रहम करण वारो आहे, पर जेकॾहिं तोखे बख़्शिराइण जी तौफ़ीक़ ई न ॾे, तोखे वक़्त ई न ॾे, दुआ जी तोखे तौफ़ीक़ ई न ॾे, वक़्त ई न ॾे, एतिरो तोखे वक़्त ई न मिले जो पंहिंजी बुराई जी माफ़ी वठी सघी, त माफ़ी कीअं थींदी। जेकॾहिं गफ़ूर रहीम आहे त दयान बि आहे, सख़्त हिसाबो किताब वठण वारो आहे। हिसाबो किताब जे मामले में का बि रियायत न थींदी। क़ुरान मजीद में कई अहिड़ियूं आयतूं आहिनि, रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह खां डिॼो। बार बार क़ुरान मजीद में इहो फरमाई, ऐं इहो बि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ली अन यअतिया अहदकुमुल मौत, ख़र्च कयो, सदको कयो, उन खां पहिरीं जो तव्हां ते मौत अची वञे। मतिलबु इहो आहे त मौत खां पोइ हिसाबो किताब थींदो, उन में छॾाइण आसान कोन्हे। अमल करे वठो, नेकी करे वठो। साल में केतिरे क़दुरु ग़लत कम, बुराइयूं, ऐं जेके अमल कनि पिया उन अमल जी बि ज़ाया कनि पिया। कीअं? ग़ीबत कनि था, चुगली कनि था, ऐब जोई कनि था, इहे बुराइयूं, इहे बि गॾो गॾु ग़लतियूं मौजूदु आहिनि। अमल कई, उतां ग़ीबत कई, उन अमल खे ज़ाया कई, अमल कई, उतां चुगली खोरी कई, माण्हुनि खे पाण में विराई, मुनाफ़िक़त वारो तरीक़ो इख़्तियार कई, त अमल ज़ाया थी वियो। अमल कई, उन खां पोइ ऐब जोई कई, रब्बुल आलमीन नाराज़ थी वियो, अमल ज़ाया करे छॾी। अमल कई, उन खां पोइ ग़ीबत, हर वक़्त हर मजलिस में ग़ीबत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहे माण्हू जेके ज़िंदगी जे अंदरि ग़ीबतूं कंदा हूंदा माण्हुनि जूं, जेके मजलिसूं उन्हनि जूं हूंदियूं, उन मजलिसुनि में वेही करे अल्लाह जो ज़िक्र न कंदा, प्यारे पैगंबर ते दुरूद न पढ़ंदा, क़यामत जे ॾींहुं इल्ला कानत अलैहिम हसरतन यौमल क़यामा, क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे लाइ हसरत हूंदी, पशेमान हूंदा, अफ़सोस कंदा, पछताईंदा त जेका असांजी मजलिस हुई, ॿ वेठासूं, टे वेठासूं, कलाकनि जा कलाक गुफ़्तगू कचहरियूं कंदा हुआसीं, ग़ीबतूं कंदासीं, चुगलखोरियूं कंदासीं, ऐब जोयूं कंदासीं, काश उन्हनि मजलिसुनि में असां वेही करे अल्लाह जो ज़िक्र कयूं आहे या प्यारे पैगंबर ते दुरूद पढ़ूं आहे। इन जो मतिलबु त उन मजलिसुनि में वेही करे का हदीस पढ़ूं आहे त असांखे अॼु नुक़सान न थिए आहे। अफ़सोस कंदा, अॼु मजलिसूं ॾिसो, सर्दियुनि में जेका असांजी कैफ़ियत आहे, वेही करे ॿाहिरि कंहिं जॻह ते बाहि ॿारींदा आहियूं, वेठा हूंदा आहियूं, दोस्तनि खे गॾु कंदा आहियूं, पर कमु कहिड़ो हूंदो आहे? चुगलखोरी, ग़ीबत, ऐब जोई। उते वेही करे अल्लाह जो न ज़िक्र, न प्यारे पैगंबर जो को फरमान। साल में केतिरा दफ़ा अहिड़ियूं मजलिसूं हूंदियूं, पूरे साल में केतिरा दफ़ा ऐब जोई, ग़ीबत ऐं चुगलखोरियूं। केतिरे क़दुरु वॾो गुनाह आहे ग़ीबत करणु, अमल ज़ाया थियो वञे। उन अमल जो कहिड़ो फ़ाइदो जेको अमल बि करे पियो, 24 कलाक ग़ीबत बि करे पियो। अज़ीज़ साथियो, हिसाबो किताब जे हवाले सां
रब्बुल आलमीन फरमाए चुको आहे अन दयान हिसाब किताब थींदो त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इहो कोन ॾिसंदो त हिन ही फिलाणे ख़ानदान कबीले जो आहे, ही पैगंबर जी न्याणी आहे या पैगंबर जे औलाद मां आहे, ही पैगंबर फिलाणे जी उम्मत आहे, ही आख़िरी पैगंबर जी उम्मत आहे। न न, रब्बुल आलमीन फरमाए हिसाब किताब थींदो, ज़र्रे बराबर बि मामिलो जेको हूंदो मीज़ान लॻंदो, तराज़ू क़ाइमु कयो वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन इंसाफ़ जो तराज़ू क़ाइमु कंदो। घटि नेकी थी जेकॾहिं बुराई वधिक थी त नाकाम आहे, जेकॾहिं बुराई घटि थी नेकी वधिक थी त कामयाब आहे। रब्बुल आलमीन तराज़ू क़ाइमु कंदो। उन तराज़ू में ही 2022 छा जेतिरा ज़िंदगी जा साल गुज़रिया 2023 शुरू थी चुको आहे। जेकॾहिं अॼु 5-6 ॾींहं गुज़री विया आहिनि, इन्हनि 5-6 ॾींहंनि जो बि हिसाब किताब ॾियणो आहे। हिकु हिकु घड़ी जो, हिकु हिकु लम्हे ऐं साथ जो हिसाब किताब ॾियणो आहे। ज़िंदगी ख़तम थी, फरमाई ला युअख़्ख़रु का बि तब्दीली, का बि हिकु साथ हिकु घड़ी बि इंसान खे मौक़ो ऐं मोहलत कान मिलंदी। त जेका ज़िंदगी बची आहे सोचणु घुरिजे, फ़िक्र करणु घुरिजे, पंहिंजे रब खे राज़ी कयो वञे। जेके गुनाह थी विया अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजा ऐं अव्हांजा सभु गुनाह सभु ख़तायूं माफ़ फरमाए। रब्बुल आलमीन अॻिते तमामु ज़िंदगी पंहिंजी रज़ामंदी जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।